सखर जी लेबर कॉलोनी में बेनिफिट इनकम सपोर्ट प्रोग्राम जी बेनिफिशरी औरतुनि सां गॾु पीपी उम्मीदवारनि जी वर्क कंदे मीडिया सां ॻाल्हाईंदे ज़ायशा बुखारी जो चवणु हो त पीपी ख़िलाफ़ केतिरा बि इतिहाद अलायंस ठहनि पर आम माण्हू वोट पीपी खे ई ॾींदो। पीपी हमेशह ग़रीब अवाम जे मुफ़ादनि लाइ कमु कयो आहे, जंहिं करे 8 फरवरी ते सखर जो अवाम पीपी जे उम्मीदवारनि खे वोट ॾेई शहीद मोहतरमा सां अक़ीदत जो इज़हार कंदो। सखर हाउस पीपी अॻवान सैयद ज़ाहिद शाह बुखारी चयो आहे त मोहतरमा शहीद औरतुनि जी भलाई लाइ केतिरा ई प्रोग्राम ॾिना हुआ, जिन मां बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम हिन वक़्त बि हलंदड़ आहे। उन मौक़े ते वॾे अंग में मौजूदु औरतुनि जो चवणु हो त 8 फरवरी ते तीर जे निशान ते ठपो हणी शहीद बीबी जो कर्ज़ लाहींदासीं। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।